मुहाजिरीन वल अंसार अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह दे पाक कलाम मंझा जेकी लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया, इन लफ्ज़न जी शुरुआत लफ्ज़ मुहम्मद सा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बे ज़ुल जलाल फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीना मअहु, ऐं उहे माण्हू जेकी साणस गॾु आहिनि। अशिद्दाउ अलल कुफ़ार, ये काफ़रनि जे मथां सख़्त आहिनि। रुहमाउ बैनहुम, ऐं हिक ॿिए में वॾी बाझ करण वारा आहिनि। प्यारा दोस्तों, कुरान पाक जे हिन लफ्ज़न जे अंदर मदीने वारे साईं जो भी शान तो मुस्तफ़ा जे गुलामन जो भी शान। थकल थकल सुभान अल्लाह चयो। महबूब जी वाखाण थिए त सीनो ठरी पवे, ह्या ठरी पवे। रब्बे ज़ुल जलाल फरमायो त मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। लफ्ज़ मुहम्मद कुरान पाक जे अंदर रब्बे ज़ुल जलाल जे मुबारक कलाम जो एक लफ्ज़ आहे मुहम्मद। ऐं इहो नालो आहे असांजे आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। इन लफ्ज़ जी माना छा आहे? मुहम्मद अल्लज़ी युहमदु मर्रतन बाद मर्रा कर्रतन बाद कर्रा। लफ्ज़ मुहम्मद जी माना है जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे, घड़ी घड़ी तारीफ़ कई वञे, तमाम घणी तारीफ़ कई वञे, जंहिंजी तारीफ़ कॾहिं खुटी न सके। सुभान अल्लाह। मुहम्मद सिरतापा तारीफ़, को तारीफ़ करे या न करे, पर नालो ही खुद तारीफ़ आहे। को चुमे या न चुमे, नालो खुद चुमंदो आहे। सुभान अल्लाह। इसमें मुहम्मद में अखर घणा आहिनि? घणा? 4। चैन को ॾिजो था छा बाबा? मानी में भी अखर 4 अथव, पानी में अखर भी 4 अथव। मुहम्मद में अखर 4, अहमद में अखर 4। सुभान अल्लाह। पहिरियों लफ्ज़ आहे मीम, ॿियो हा, वरी मीम, वरी दाल। सुभान अल्लाह। जेकॾहिं दुनिया जे कंहिं बि नाले खे तव्हां खणो, उन नाले जो हिकिड़ो हरफ हटायो
त नालो अधूरो थी पवंदो, नाले जी माना न निकिरंदी, विचों हिकिड़ो अखर खुटायो माना न निकिरंदी, पोयों अखर खुटायो माना न जुड़ंदी। पर ही नालो ही अहिड़ो आहे जीअं बि इनखे बयान कयो नाले वारी साॻी तारीफ़ इन नाले वजा निकिरंदी। मुहम्मद जी माना तव्हां ॿुधी, अल्लज़ी युहमदु मर्रतन बाद मर्रा, बार बार जंहिंजी तारीफ़ कई वञे। पर जेकॾहिं मीम कढी छॾियो त बाक़ी छा बचंदो? हम्द। हम्द जी माना है तारीफ़ ही तारीफ़, वाखाण ही वाखाण। सुभान अल्लाह। वरी हे कढी छॾियो, अॻियो मीम मिलायो त थी पवंदो मुमिद। छा थी पवंदो? मुमिद। मुमिद जी माना है मददगार। छा है? सच ॿुधा त मदीने वारो मददगार आहे या न आहे? भला अधु हथ खणो था या त सभु खणो या त सभु न खणो? शक आहे छा कंहिंखे? हाँ, मदीने वारो साईं मददगार आहे। भला अॻियो मीम भी कढी छॾियो, हा भी कढी छॾियो, बाक़ी बचो मद। मद जी माना है मथाही वारो, ऊंचाई वारो, बुलंदी वारो, मथाहे मकाम वारो। ॾिसो न क़ुरान शरीफ में जे अखर जे मथां हीअं मथो वंगड़ो ॾिनल हूंदो आहे उनखे चइबो आहे मद, माना ओ मथाही ऊंचाई वारी। हाँ, सुभान अल्लाह। मदीने वारे साईं खे रब ऊंचे खां ऊंचो दर्जो अता करे छॾियो। एतिरी मथाही, एतिरी ऊंचाई जो जिते जिब्रील न वञी सघियो, मदीने वारो उते वियो। वियो या न वियो? हाँ, सुभान अल्लाह। जॾहिं मुंहिंजा सोना हबीब धरती ते हिन, ज़मीन ते हिन, अबू जहल चए थो असां जहिड़ो बशर आहे। माल हाज़र रसूल याकुल ताम व यमशी फिल अस्वाक। ही रसूल आहे जेको मानी खाए थो, बाज़ारुनि में घुमे थो, इहो रसूल आहे। पर मुंहिंजे दिलबर नबी खे रब मथे बुलंद कयो। ओ ज़मीन ते हलण जे लाइ चवण वारा, तूं ज़मीन ते हलंदो रह, मुंहिंजो दिलबर पहिरीं आसमान ते पहुची वियो, ॿिए आसमान ते वियो, टे ते वियो, चौथे ते वियो, सते आसमान ताईं बुलंद थियो। सते आसमान खां, हिम्मत जी माना आहे बुलंदी, रिफ़त, ऊंचाई। सतन आसमाननि खां मथे सिदरतुल मुंतहा, महबूब एसी ताईं बुलंद थी विया। सिदरा ताईं हज़रत जिब्रील भी गॾु हुयो। पर जेॾीमहिल सिदरा ते आया त जिब्रील इते रुकिजी वियो, मदीने वारो अञा मथे हलियो। छो त बुलंदी वारो जो आहे। सुभान अल्लाह। जिते जिब्रील पहुची न सघियो, मदीने वारो उते हलियो वियो। अब सिदरतुल मुंतहा जेका है न, इहो संगम आहे, मिलाप आहे। मथे आलमे अमरा, हेठ आलमे खल्क आहे। हेठ खुदा जी मखलूक आहे, मथे खुद खुदा जा जलवा है। रब्बे ज़ुल जलाल जाने ऐं उन जी कुदरत जाने। हेठों वारी का बि शइ, पोइ जिन हुजे, मलाइक हुजे, इंसान हुजे, कहिड़ी बि मखलूक हुजे, पर सिदरतुल मुंतहा खां मथे अॼु ताईं न वेंदी, वई आहे, न वेंदी, न कंहिंखे वञण जी ज़रूरत आहे। जे वञे हा त जिब्रील वञे हा, जेको नूरी मलाइकनि जो सरदार आहे। हबीबन करीमन फरमायो त मथे हल, चईंसी जेकॾहिं वार जेतिरो मथे चढ़ंदुसि त अल्लाह जे नूर में मुंहिंजा पर छड़ी वेंदा। जिब्रील मथे न वियो। जेकॾहिं मखलूक मझां को मथे वञे हा त हज़रत जिब्रील अमीन सिदरा ते रुकजी न वञे हा। सिदरा
जे मथा जिब्रील रुकजी वियो मदीने वारो साईं मथे हलियो वियो थोड़ो बस बस गाल समझण जे काबिल आहे त महबूब सोना सिदरतुल मुंतहा खां मथे रवाना थी विया जेकॾहिं महबूब जहिड़ो को हुजे हां मदीने वारे साईं जहिड़ो को हुजे हां त महबूब वांगुर मथे वञे हां गाल समझो बस 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 छॾे ॾे पर मुझा सोना हबीब मथे विया ऐं मथों वारी का बि शइ हेठि लथी नाहे अॼु ताईं न हेठों वारी शइ का मथे वई आहे न मथों वारी शइ का हेठि लथी आहे पर महबूब सोना हेठों को मथे विया मालूम थियो त हेठी मखलूक में मदीने वारे साईं जो मिसल जे हुजे हां त वञे हां ऐं महबूब मथों को हेठ नाज़ुल थिया मेराज माने हेठ मोटिया या कोन मोटिया मथों को हेठ नाज़ुल थिया मालूम थियो त मथे पे खुदा जी कायनात में मथे पे अल्लाह जी मखलूक में हुजूर जड़ो को आए न सिदरतुल मुंतहा का हेठ महबूब जो मिसाल आहे न सिदरतुल मुंतहा का मथे मुझे दिलबर नबी जड़ो को आए जे हेठ हुजे हां त सिदरा का मथे वञे हां जे मथे महबूब जहिड़ो को हुजे हां त हेठ अचे हां मालूम थियो त खुदा जी पूरी कायनात में मुझे दिलबर नबी जहिड़ो को आहे ई कोन कोई मिसल नहीं ढोलन दी चुप करे मेरे अली इथे जा नहीं बोलन दी महबूब जो इस्म जेकर मीम ऐं दाल मिलाए त मद यानी ऊंचाई वारो बुलंदी वारो सच बुधायो त कायनात में एड़ी कंहिंजी बुलंदी आहे जेका मदीने वारे मीर जी बुलंदी हाँ पर मीम भी कढो हा भी कढो बियो मीम भी कढो बाकी हिकड़ो हरफ बचो छा दाल छा दाल यानी दलालत करण वारो मिलाइण वारो मखलूक के खालिक सां मिलाइण वारो बांधन के रब सां मिलाइण वारो विछड़ियलन के मालिक जे दर ते आणण वारो दुनिया वारन के तौहीद सेखारण वारो जहन्नमिन के जन्नती बनाइण वारो निभागन के सभागो बनाइण वारो निदोरन के सदोरो बनाइण वारो आहे त मदीने वारो साईं चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह ही मुझे महबूब जो पाक नालो आ मोहम्मद सुभान अल्लाह जड़ो महबूब पान सुनो तेड़ो संदन नालो सुनो जड़ो महबूब पान शान वारो तेड़ो मुझे दिलबर नबी जो नालो भी शान वारो बीमारा मरीजा डॉक्टरन खां ला उम्मीद थी वियो आ पर
चीनी जी थाली जे मथा 100 भेरा नालो लिखे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 100 भेरा मुहम्मद नालो लिखी वो ज़मज़म जे पानी में धोई उन मरीज़ के प्यार त बीमार भी चंगो भलो थी वेंदो। संढ ज़ाल जंहिंखे औलाद नथो थिए बच्चे का मायूस आ त मूंखे औलाद थींदो ई कोन। मर्द वेचारो मायूस थी चुको त मुंहिंजी घरवारी खे ॿार न थींदो, उमेदवारी न थी सघंदी। पर हाणे इहो ज़ाल ऐं मुड़ुस दिल में तमन्ना कनि त बच्चो ॼमंदो त नालो रखंदासीं मुहम्मद। इन्हें संढ ज़ाल के भी रब बच्चो जरूर अता फरमाइंदो। सुभान ना उम्मीदुनि जी उम्मीद पूरी करण वारो इहो पाक नालो आहे। जेकॾहिं तव्हांजे फैसले में गाल निभरे नथी, गाल टुटे नथी, फैसलो छिजे नथो, वडेरन जोर लाता, जज जोर लाता, गाल नथी टुटे, पो फैसले जे विच में उहो माण्हू विहारियो जंहिंजो नालो हुजे मुहम्मद। पो वेही रंग ॾिसो, पो वेही रंग ॾिसो त कीअं तो फैसलो टुटे, कीअं थी धुरियुनि जी भलाई जी राह खुली पई। ओ मुजाजा ताम थोरो आ, खाइण वारा घणा आहिनि, समझो था मानी पूरी न पवंदी त पल ते जिते मानी विरहाइबी आ उते अहिड़े माण्हू खे विहारियो जंहिंजो नालो हुजे मुहम्मद। पो राज खाईंदा वेंदा नंगर न खुटंदो, छो त ही नाले मुबारक जी बरकत। सुभान अल्लाह। ओ मुझा पिरी प्यारा, मुझे सोने हबीब जो जॾहिं नालो कंहिं बच्चे जे मथां को माण्हू रखे थो, पंहिंजे औलाद जे मथां मुहम्मद नालो रखंदो आ त रब्बुल आलमीन जल शानो जा मलाइक रोज़ानो 3 भेरा इन जे घर जे मथां रब जी रहमत वसाईंदा आहिनि। हिकड़न मलाइकन जी डूटी रबैया लगाई। हाँ मुनकिर नकीर कब्र जे पुछाणे ते, किरामन कातिबीन लिख पढ़ते, मिकाईल मीहन जे वसाइण ते, जिब्रील पैगामन जे पहुचाइण ते, हर मलाइक जी रब डूटी लगाए छड़ी आ। पर हिकड़ा अहिड़ा मलाइक आहिनि जन जी सिर्फ डूटी आहे, हर उन घर में 3 भेरा वेंदा आहिनि जंहिं घर में मुहम्मद नाले वारो हूंदो आ, उन घर ते वञी अल्लाह जी रहमत वसाईंदा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ मुझा दोस्तो, जंहिं घर जंहिं माण्हू पंहिंजे बच्चे जे मथां मुहम्मद नालो रखियो, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, इन नाले जी बरकत सां मुहम्मद नाले वारो, इन जो अबो, इन जी अमड़, टिन्ही खे अल्लाह ताला इन नाले जी बरकत सां बख़्शे जन्नत जो हक़दार बणाईंदो। रिवायत में अचे थो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त रब्बुल आलमीन जल जलालहू जल शानहू जी दरबार लॻल हूंदी, बेनियाज़ी सरकार हूंदी, हर को पियो टकंदो रब्बे कायनात जे अॻियां, हर हिकु माण्हू लर्ज़ा ऐं तरसा हूंदो, ओचितो प्यार भरियो सॾु थींदो, या मुहम्मद। अल्लाह प्यार भरो सॾु थींदो। मुहम्मद नाले वारा हज़ारे
महशर जे मैदान में बीठल हूंदा हर को सोचींदो त इहो सॾु मूंखे थियो आहे कुर्ब जो को सॾु कोठ मिली आहे वेझो थींदा रब फरमाईंदो कीअं आया आहियो अर्ज़ कंदा मौला असांखे सॾु थियो रब फरमाईंदो मूं तव्हांखे न सॼो मूं त पंहिंजे महबूब मुहम्मद करीम खे सॼो बेचारा मायूस थींदा मुंह लही वींदन अर्ज़ कंदा मौला असांजो भी इहो नालो हुयो ही जो सॾु कुर्ब भरियो थियो असां समझोसीं शायद असांखे सॾु थियो आहे रब फरमाईंदो मूं तव्हांखे न सॼो मूं त पंहिंजे महबूब खे सॼो बेचारा मायूस थींदा गर्दन झुकाईंदा रब फरमाईंदो दिलगीर न थियो मायूस न थियो जे तव्हांजे मथां मुझे महबूब जो नालो आ त इन नाले जे सदके मूं रब तव्हांखे बख्शे छॾियो हाणे जन्नत ॾे वञो पर अकेला न वञो पंहिंजी अमड़ खे बि गॾु वठो पंहिंजे अबे खे बि वठो जन तव्हांजे मथां इहो सुहिणो नालो रखियो उन्हनि खे बि पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञो असां पारने गुनहगारने आज़माए ॾिठो आहे तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आहे तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आहे असां पारने गुनहगारने आज़माए ॾिठो आहे साईं तुंहिंजो नाम सुभान अल्लाह हिन नाले वारे जे मथां रब खे केॾी वॾी बाज हाँ लाड़काणे में वियासीं हिकिड़ो डॉक्टर नालो त ज़ुल्फ़कार मूंखे चईं गरीब माण्हू हुउसि मिसकीन हुउसि कोशिश करे मुंहिंजे पीउ मूंखे पढ़ायो पोइ नौकरी न पई मिले भुट्टे साहब जो दौर हो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो भुट्टे साहब चयो त दरखास्तूं ॾियो आयो को लाड़काणे में चई दरखास्तूं ॾियो जंहिंखे बि जेका दरखास्त ॾियणी चई मूं बि दरखास्त ॾिनी भुट्टे साहब ऐलान कयो त हिन पूरे दरखास्तुनि में जंहिंजो बि नालो ज़ुल्फ़कार अली हुजे उन जी जेका बि दरखास्त असां क़बूल कयूं जंहिंजो बि नालो जेका बि दरखास्त खणी आयो आहे इंजीनियरिंग जी खणी आयो आहे डॉक्टरी जी खणी आयो आहे कलेक्टर जी दरखास्त खणी आयो आहे कहिड़ी बि दरखास्त जंहिंजो नालो ज़ुल्फ़कार अली आहे उन जी दरखास्त मंज़ूर आहे डॉक्टर मूंसां ॻाल्हि कई मूंखे हैरत लॻी त ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे पंहिंजे नाले सां एतिरी बाझ चई हिन जी दरखास्त क़बूल कयो पर अल्लाह जी ज़ात जंहिंखे पंहिंजो महबूब बनायो जंहिंखे ताज काब कौसैन जो पढ़ायो जंहिं महबूब जे मुखड़े जा रब कसम खया जंहिं महबूब जे शहर जा रब कसम खया उन महबूब जे नाले खे रब केॾो नवाज़ियो क़यामत जे ॾिहाड़े रब फरमाईंदो अॼु जंहिंजो बि नालो मुहम्मद आहे उन जे लाइ दर जन्नत जा मूं रब खोले सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे साईं फरमाइनि था मदीने वारे साईं जी हदीस आहे त जंहिंजो नालो मुहम्मद हुजे न पंहिंजे बच्चे ते नालो मुहम्मद रखियो अथव तव्हांजी कचहरी में अचे त उन जे लाइ जाइ कुशादी कयो कचहरी में वेहे न उनखे सोड़ न कयो नंढड़ो ॿारड़ो आहे ॿार खां ग़लती बि थींदी आहे पीउ मां उनखे मार बि कढंदा आहिनि सफ़ाथुपी बि कंदा आहिनि मदीने वारे साईं फरमायो त जंहिंजो नालो मुहम्मद हुजे उनजे मुंहं ते न मारींदा कयो उनजे मुंहं ते लपाट न हणंदा कयो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे जॾहिं का शइ विरहायो न जॾहिं ॿियनि खे का शइ ॾियो विरहायो था त अव्वल उन खे ॾियो जंहिंजो नालो मुहम्मद आहे पोइ ॿियनि खे वदा इन नाले सां रब खे एॾो प्यार ऐं असां इन नाले जी केतिरी इज़त कंदा आहियूं तव्हांखे ख़बर आहे केतिरी इज़त कंदा आहियूं
छा कंदा रिलियुनि जे मथां नालो लिखंदा मोहम्मद अली लिखंदा आहिनि कोन सवड़ जे मथां नालो लिखंदा पोइ उहा सवड़ शादियुनि में हिक ॿिए खे ॾींदा उहा सवड़ ज़मीन ते विछाइबी उहा रिली पट ते विछाईंदा उन पाक नाले जे मथां माण्हू बूटनि सां हलंदा आहे या ग़लति थो चवां हाँ नंढड़ो ॿारड़ो आयो पेशाब करे वेठो उन पाक नाले खे तो कहिड़ी इज़त उन जी सुञाती उन नाले जो तो कहिड़ो क़दुरु कयो जे नाले जो रब वटि एॾो वॾो क़दुरु हुजे त ॿुधाए त अहिड़े नाले जी असां इज़त कयूं या न कयूं एतराम कयूं या न कयूं हाँ हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ कंदुसि अमल कंदव को बि भलारो नालो हंध ते बिस्तरे ते खट ते कुर्सी ते थाम ते देग ते टप ते को बि भलारो नालो अॼु खां वठी न लिखंदव क़बूल आहे हाँ मिसाल थाम ते लिखियो न थाम ते भलारो नालो लिखियो वरी बाहि ते चाढ़े छॾियो पियो सड़ंदो इहो अदब आहे या बेअदबी आहे हाँ कुर्सी ते लिखियो रिली ते लिखियो हंध बिस्तरे ते लिखियो उन जी बेहुरमती थिए थी तंहिंजे करे अहिड़ा नाला भलारा अहिड़ियुनि जायुनि ते लिखण जाइज़ न आहिनि जंहिंसां बेअदबी ऐं बेहुरमती थिए या वरी मां ॾिठो आहे त हीअं पंहिंजो चुन सां पट ते माण्हू नालो लिखंदा आहिनि को महिमान ईंदो न भली करे आया चुन सां लिखंदा आहिनि पोइ माण्हू बूटनि सां हलंदा आहिनि हाणे भली करे आया लाम ये काफ रे ये अलमद आ ये अलफ या ये उहे अखर आहिनि जेके अल्लाह जे क़ुर में मौजूद आहिनि कि न कोन आहिनि या न आहिनि अल्लाह जे क़ुर जा अखर उहे ज़मीन ते माण्हू उन ते बूटनि सां हलंदा इहो अदब आहे या बेअदबी आहे चुने सां महिमाननि जी आजियां कंदा आहिनि ख़ुश आमदीद हाणे खे क़ुर जो अखर आहे वाह क़ुर जो अखर आहे शीन क़ुर जो अखर आहे पोइ ॿुधायो इहो अदब या बेअदबी पोइ अहिड़ो कमु कजे या न कजे न अहिड़ो कमु हाँ जे अदब वारा आहियो जेकॾहिं अल्लाह खे राज़ी करणु चाहियो था त पोइ अदब सिखो ऐं भलारनि नालनि जी इज़त ऐं एतिराम कयो जेकॾहिं कंहिं कागज़ जे टुकड़े ते कंहिं अख़बार ते कोई भलारो नालो लिखियल ॾिसो त खणी अदब वारी जाइ ते रखो उनखे लताड़ियो न पेरनि जे हेठां न आणियो वो कंहिं दुर्वेश चयो आहे न हर कागज़ दी इज़त करी मताई विच कुरान दी आयात होई हर पानी दी इज़त करी वो मता एहो आब हयात होई हर फकीर दी इज़्ज़त करी मता ख्वाजा खिदर हयात होई हर काफिले दी इज़्ज़त करी मता सोने नबी दा साथ होई चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिशर हाफी थोड़ो शराबी हुयो शराबी छा शराब पींदो सॼो ॾींहुं शराब में नशे में धुत अचे पियो हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो ॾिठई उन कागज़ ते लिखियल हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाह लिखियल हुयो त शराबी ॾिठी ते अल्लाह जो नालो अल्लाह रहमान रहीम मुंहिंजे मालिक जो नालो आहे उनखे खयईं उनखे छंडे 2 दिरहमनि जो अतरु वठी खुशबू लॻाए पंहिंजे पटके जे वर में रब जो पाक नालो ज़मीन ते नथो सूहे मुंहिंजे पटके जे वर में हुजे
रात थी गैबी आवाज आयो ओ बिशर हाफी तो मुझे नाले के जमीन का खणी पंजे पटके तई बुलंद कयो मु रब तुझे नाले के जमीन का खणी अर्शन तई बुलंद करे इन अदब जे करे मु रब तुझो नालो पंजे वलियन पंजे दोस्तन जी जमात में लिखाए छड़ियो अब गाल का समझ में आयो हां हिकड़े कागज ते लिखियो बिस्मिल्लाहिर रहमान रहीम उन जी इज्जत कयई उन जो एहतराम कयई तो वो शराबी मजा वलीउल्लाह बणजी वियो यो छाते लिखियो का पंजो यो बिस्मिल्लाह छाते लिखियो हुई कागज ते उन कागज ते जे कागज ते बिस्मिल्लाह लिखियो हुई उन कागज की इज्जत करण वारो शराबी मजा वली बणजी वियो पर जे मानू पंहिंजे दिल ते अल्लाह जो नालो लिखियो हुआ न चई सुभान अल्लाह वो अल्लाह जो वली वो अल्लाह जो दोस्त वो अल्लाह जो सालिह दिल में अल्लाह जो पाक नालो लिखियल जे पंहिंजे कल्ब में जे पंहिंजे सीने में मालिक करीम जो नालो लिखियो हुआ जे अल्लाह जो जिक्र कमायो हुआ उथे थो वेहे थो रात जो दीह जो सुबह जो शाम जो जे अंदर में अल्लाह जो पाक नालो अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम बीठो अल्लाह जे जिक्र सां वेठो अल्लाह जे जिक्र सां सुम्ही पियो अल्लाह जे जिक्र सां जंहिंजी दिल अल्लाह जे जिक्र सां शाद ऐं सरशार जे पंहिंजे दिल जे मथां रब जो नालो लिखियो इन वलीअ जी इज्जत करण वारे जो भी रब वटि को शान थींदो या न थींदो हाँ जे कागज ते बिस्मिल्लाह लिखियल हुई उन जी इज्जत करण वारो शराबी मां वली थी वियो पर जे अल्लाह जो नालो पंहिंजे सीने में लिखियो इन वलीअ जी इज्जत कजे या न कजे हाँ पर जेको दीन जो इल्म पढ़ी आलिम बणियो अल्लाह जो कुरान याद करे कुरान जो हाफिज बणियो ही तो रुके बिस्मिल्लाह जी गाल बुधई न कुरान में सूरतूं घणियूं आहिनि खणी तौबा सूरत के छॾियो बाक़ी 113 सूरतूं हर सूरत जे अॻियों बिस्मिल्लाह लिखियल आहे कि न हाँ अञा हिकड़ी बिस्मिल्लाह वरी नमल सूरत में इज़ाफ़ी बि आहे सोचो न उहे साॻियूं हाँ हाणे इहो सॼो कुरान जे पंहिंजे सीने ते लिखियो आहे जे पंहिंजे ज़हन में कल्ब ऐं बातिन में 30 सिपारा कुरान जा याद कया आहिनि इन हाफ़िज़ कुरान जी इज्जत कजे या न कजे इन दीन जे आलिम जी इज्जत कजे या न कजे इन वलीअ जे पंहिंजे अंदर में अल्लाह जी मोहब्बत अल्लाह जे रसूल जो इश्क अल्लाह जे हबीब जो नालो जे पंहिंजे सीने में पचायो आहे इन वलीअ जी इज्जत कजे या न कजे हाँ मानू चवंदा सब इंसान बशर सब एक जड़ा छाजा वली छाजा बुजुर्ग छाजा पीर बुधा दव कि न हाँ अल्लाह शल बेअदबन का बचाए रब शल बेअदबन का बचाए अदब जी रब शल तौफीक नसीब फरमाए हो मुजादा अल्लाह वारन जो अदब कयो कुरान जो अदब कयो मस्जिद जो अदब कयो वडन जो अदब कयो वडन जो वडी उम्र वारो पोहड़ो हुजे ज़ईफ़ुल उम्र हुजे अशैख़ फी कौमिही कन नबी फी उम्मतिही कुराड़ो पंहिंजी कौम में इए इज्जत रखे तो जे नबी के अल्लाह ताला पंहिंजी कौम में इज्जत बख्शी दिया नबी इज्जत वारा हाँ नबी इज्जत वारा नबी शान वारा नबी दर्जे मकाम वारा हाँ पंहिंजी कौम जो जेको वडड़ो आ न अछी दाढ़ी वारो पीर मर्द तव्हां उनजी इए इज्जत कयो तव्हां छा कंदा आहियो हे कुराड़ा चुप कर भेणा कुत्ते वांगुर भौंकी थो पियो चवां थो चवंदा या कोन था चवनि मूंखे ॿुधायो पीउ आहे त हिकिड़े आम पीर मर्द जी इज्जत करणी आहे पर पीउ जेको अबो आहे रज़ा और रब फी रज़ल वालिद व सख्त और रब फी सख्तिल वालिद
अल्लाह जो रज़ामंदो पीउ खे राज़ी करण में आ। अल्लाह जो डमर, अल्लाह जो कहर ऐं कावड़ पीउ खे नाराज़ करण में आ। पंहिंजे अबे खे घटि वधि थो ॻाल्हाए, पीउ खे गारियूं थो ॾिए। ॿुधायो अदब आहे या बेअदबी आहे? अमड़ जीजल उन जी इज़त न कई। हाँ, अबे अम्मा जो एहतराम न कयई, वॾी उम्र वारे जो हया न कयई। मल्लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैस मिन्ना। मदीने वारे साईं फरमायो, जेको नंढन ते बाझ न करे, वॾन जो अदब न करे, इहो असां मां न आहे, इहो असांजो न आहे। हाँ, जेॾीमहिल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मेराज ते विया न, मस्जिद अक्सा में पहुता त तव्हां ॿुधो आहे न आलिमनि खां त सभु नबी इंतज़ार में बीठा। जी नबी सगोरा, हाय हाय, वाह वाह मुंहिंजा सोना तुंहिंजो शान। इस्तक़बाल थींदा आहिनि पीरन जा, वलियन जा, बुजुर्गन जा, हाकिमन जा, सदरन जा, वजीर आज़मन जा इस्तक़बाल थींदा आहिनि। फौजूं ईंदियूं आहिनि, पुलिस ईंदी आहे, गार्ड ऑफ ऑनर थींदा आहिनि। पर अहिड़ो इस्तक़बाल काइनात में ॿुधायो कंहिंजो थियो हुजे जो 1.25 लख नबी मज़ारुनि मज़ा उथी मुंहिंजे दिलबर नबी जे अॻियां इस्तक़बाल जे लाइ आया। कमोबेश 1.25 लख अंबिया इस्तक़बाल जे लाइ आया। सब जेॾीमहिल ख़बर पई त महबूब आया आहिनि सुखरा में, मस्जिद सुखरा बैतुल मक़दस में, जेॾीमहिल हबीब करीम आया त सभु नबी अॻिते वधी आया आजियां जे लाइ, इस्तक़बाल जे लाइ। पाण करीम नज़र फेराए फरमाए त मुंहिंजो भाउ नूह नज़र नथो अचे। या रसूल अल्लाह, गिरोह अंबिया में हज़रत नूह अलैहिस्सलाम जी वॾी उम्र हुई। छा वॾी जमार हुई, सभिनी में वॾी उम्र वारो हुयो। कुरान मजीद में आ त 1000 साल उम्र हुयसि सवाइ 50 सालनि जी, माना 950 साल। घणा? 950 साल उम्र हुयसि। या रसूल अल्लाह, वो वॾी उम्र वारो आहे, आहिस्ता आहिस्ता अचे थो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ सभु नबी इस्तक़बाल जे लाइ आया। साईं करीमन फरमाए थो, वॾी उम्र जो आहे, हलो त असां सभु अॻिते विखूं वधी नूह जो इस्तक़बाल कर। वॾी उम्र वारनि जी इज़त अफ़ज़ाई, इज़त अफ़ज़ाई कयूं, दुनिया वारनि खे सेखारियूं, पंहिंजी उम्मत खे सेखारियूं त वॾी उम्र वारनि जी हीअं इज़त ऐं एतिराम कबो। हाँ, तव्हां केतिरी इज़त कंदा आहियो? वॾनि जो केतिरो अदब कंदा आहियो? हाँ, खुदा जो ख़ौफ़ रखो। साईं फरमाइनि था त जेको मुस्लमान आहे, ही ॻाल्हि क़ाबिल तवज्जा, क़ाबिल तवज्जा सम्झण जी ॻाल्हि। मदीने वारे साईं जी हदीस आहे। साईं फरमाइनि था त जंहिं इस्लाम में अछी दाढ़ी कई, वार अच्छा थी वियसि इस्लाम में, यानी हिकिड़ा त गैर मुस्लिम आहिनि, वो पीरी में मुसलमान थियनि था, अल्लाह जंहिंखे नवाज़े। पर हिकिड़ो माण्हू नंढपिण खां मुसलमान हुयो, नंढपिण इस्लाम में गुज़रियसि, जवानी इस्लाम में गुज़रियसि, तव्हांजो पीरी अची वई, कुराड़ो थी वियो, इस्लाम जे अंदरि वारड़ा अच्छा थी वियसि। साईं फरमाइनि था त अल्लाह ताला खे उन जे अछनि वारनि जो हया ईंदो आहे। क़यामत जे ॾिहाड़े में इन जे वॾी उम्र इन अछनि वारनि जो रब खे हया ईंदो त कीअं हिन खे अज़ाब कयां जे मुंहिंजे इस्लाम जे अंदरि वारड़ा अच्छा कया। अछनि वारनि जो अल्लाह खे बि भरम पवंदो आहे। वो मुजादा, तू अच्छी दाढ़ी वारे पीर मर्द जी इज्जत न करी, एतराम न करी, उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाई, उन्हनि खे गायूं ॾी, उन्हनि जूं बेहुरमतियूं करी, ॿुधाए त तूं रब खे राज़ी थो करी या नाराज़ थो करी? अमर जीजल खे रंजाई हुई, अबे खे नाराज़ कई हुई। इहो रस्तो रब जे रज़ा वारो नाहे, इहो रस्तो रब खे ॾमराइण ऐं कावड़ाइण वारो आहे। रब खे राज़ी करण वारो रस्तो इहो आहे जो अबे अमर जी इज़त करे, उन्हनि जी दुआ वठ। सरकार मदीना फरमायो त अबे अमर जी दुआ पंहिंजे औलाद जे लाइ ईअं आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजी उम्मत जे। न चई सुभान अल्लाह। हाँ, अल्लाह अकबर कबीरा। बुढ़ड़ी औरत पुटड़ो हिकिड़ो हुस, मुड़स मरी वियो,
चयूं शादी कर जी, हाणे बच्चो आहे, शादी केड़ी कयां, बस अल्लाह बच्चे के खुश करे, मां इए वेही वक्त गुजारींदस। बच्चे के पालियई, निपायई, जवान कई, पाण पीरी अची वई, बच्चो जवान थी वियो। हाणे अमड़ दुआ पई घुरे, मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, मुंहिंजे बच्चे के कुंवार मिला, इहा मुराद पंहिंजे अखियुनि सां ॾिसां, मुंहिंजे बच्चे जी शादी थिए। अमड़ जी दुआ घाणी, शादी थी वई, नो घर में अची वई। चंद ॾींहं गुज़रिया त ससु नो जो झेड़ो शुरू थियो, ससु नो जो झेड़ो शुरू थियो। ज़ाल चयो मुड़स खे, तिन कुराड़ी मां खे कढ घर मां। चई मुंहिंजी अम्मा है, मूंखे पालियई, निपायई, इनखे कीअं कढां? चई इनखे नथो कढी त मां घर छॾियो थी वञे। हाणे जीअं अचे मजबूर थियो, होॾो अम्मा जी जल, होॾो वरी ज़ाल। मां चयुसि, उन ज़ाल चयुसि, जेकॾहिं कुराड़ी मां खे न कढंदे त मां तुंहिंजो घर न कंदीमांइ। हिन ज़ाल में छा कयो, जो बुढ़ड़ी मां खे वठी वञी हिकिड़े झंग में फिटी करे आयो, कखां झूपड़ो ठाहियई, जीजल मां खे झंग में फिटो करे आयो आ। चौथे ॾींहुं टे ॾींहं वेंदो आ, मानी पाणी पहुचाए ईंदो आ, होॾो अमड़ जीजल वेठी रस्ता निहारींदी आ त अलाए छो मुंहिंजे बच्चे देर कई। आखिर ज़ाल खे ख़बर पई त मां खे झंग में मानी पहुचाए थो अचे, सामान सीधो पहुचाए थो अचे। वरी अचे ज़ाल झेड़ो कयोसि, ओ मुंहिंजा घर वारा, हाणे तेसीं तुंहिंजो घर न कंदीमांइ, इन कुराड़ी मां खे मारे इन जो हियांव कढी अच, इन जी दिल कढी मूंखे अचे ॾेखार, पोइ तुंहिंजो घर कंदीमांइ, न त मां तुंहिंजे घर में न रहंदसि। हिन ज़ालिम छा कयो जो खंजर तिखो करे अमड़ खे क़त्ल करण जे लाइ, अमड़ जो हियांव कढण जे लाइ झंग ॾे हलियो आहे। हुन अमड़ जी जल जी दीद रस्ते ॾे लॻी पई आहे, राहू निहारींदी वेठी आहे त अलाए छो मुंहिंजे बच्चे देर कई। दुआऊं वेठी घुरे, मुंहिंजा मौला मुंहिंजे बच्चे खे ख़ुशि रखंदा, अलाए छो बचड़े देर कई। टिन चइनि ॾींहंनि खां पोइ हींअर जो ॾिठई त बच्चो अचे थो, मां ख़ुशी में न पई मापे त पुटड़ो अची रहियो आ। ही जो ज़ालिम आयो, करीब आयो, वो खंजर तिखो कढई, तेज छुरो कढी अमर जे सीने में हयई। बुढ़ड़ी वञी किरिया, किरई फटकंदे फटकंदे दम परवाज़ थी वियो। हाणे ज़ालिम छा कयो जो अमर जे सीने खे चीरई, हियांव कढियई, दिल कढियई। हाणे उन दिल खे कढी घर ॾे मोटियो त ज़ाल खे ॾेखारिया वञी त ॾाढो ख़ुशि थींदी। जेॾीमहिल दिल अमर जी खणियो रस्ते में अचे पियो, ओचितो थाबो आयुसि, धिको लॻुसि, बूथ भर वञी ज़मीन ते किरियो त अमड़ जे हियांव मां आवाज़ आयो, मां जी जल जे दिल मां आवाज़ निकितो, ओ मुंहिंजा बच्चा, रब शल तोखे धिकनि खां बचाए, रब शल तोखे ॾुखे ॾींहुं न ॾेखारे। ओ मुंहिंजा बच्चा, तोड़े मूंखे मारियूं थो वञी, तोड़े मूंखे क़त्ल कयूं थो वञी, पर जीजल अमड़ वरी बि तोखे दुआऊं थी ॾियां, रब करे छल मुंहिंजा बच्चा तूं सदाईं सुखियो हुजी। अम्मा अम्मा है, अमड़ जी दुआ वठ, उन्हनि सां ज़ुल्म न कर, पीउ मां जी बेअदबी न कर, अमड़ जी बेहुरमती न कर। ओ मुंहिंजा दा, वॾनि जी इज़त कर, अखियुनि में हया पैदा कर, अदब सिख। जंहिंखे अदब आहे उन वटि ईमान आहे, जंहिं वटि अदब न आहे उन वटि ईमान बि न आहे। ॻाल्हि सम्झो था? अल्लाह ताला जल शानहू शल अदब जी तौफीक नसीब करे। रब जे कुरान मुझे सोने हबीब जे पाक नाले जी वाखाण कई। मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। छा फरमाई? मुहम्मद अल्लाह जो रसूल
आहे। ये न फरमाई तो हुयो, अज भी आहे। मुझे सुनो हबीब अज भी हयातुन नबिया, अज भी कलमो पढ़ो था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबा कलमो भला घट पढ़ियो, हिकड़ो भेरो न यो कलमो शरीफ पढ़ो तो अल्लाह ताला तव्हांजा 4000 गुनाह बख्शे छॾींदो। घणा? हिकड़ो भेरो चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकड़ो भेरो कलमो पढ़ो 4000 गुनाह रब मिटी। हाँ, कलमे में चऊं था त मुहम्मद अल्लाह जो रसूल अज भी आए, अज भी हयातुन नबिया। मुझे सोने हबीब के रब क़यामत ताईं अचण वारनि नसुलनि जे लाइ नबी ऐं रसूल बनाए मोकिलियो आहे। जीअं मक्के वारनि दर ते रसूल हुया, मदीने वारनि ॾे रसूल हुया, तीअं सिंध वारनि ॾे, हिंद वारनि ॾे, अरब वारनि ॾे, अजम वारनि ॾे, अॻु वारनि ॾे, पोइ वारनि ॾे, क़यामत ताईं अचण वारनि ॾे सभिनी ॾे मदीने वारो साईं आ मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद सभिनी ॾे अल्लाह जो रसूल आ। अॼु असां ॾे बि मदीने वारो साईं रब जो रसूल आ। कंहिंजो रसूल आ? रसूल जी माना है कासिद, पैगाम पहुंचाइण वारो, पैगाम पहुंचाइण वारो। छा रसूल जी माना छा आहे? पैगाम पहुंचाइण वारो। पैगाम कंहिंजो? अल्लाह जो। कंहिंजो? पहुंचाइण वारो केर? मदीने वारो साईं। पोइ कोटड़ी वारा महबूब जो पैगाम रब जो असां ॾे खणी आया, इहो पैगाम क़बूल आहे या ना क़बूल आहे? कंहिंखे कंहिंखे क़बूल आहे? रसूल बणजी आया न, अल्लाह जा रसूल थी आया न, अल्लाह जो पैगाम खणी आया न। वो केड़ो पैगाम खणी आया? ए इंसानो नमाज पढ़ो, अल्लाह जो पैगाम केर खणी आयो? मदीने वारो साईं। पो इहो पैगाम तव्हांखे क़बूल आहे? कंहिंखे कंहिंखे क़बूल आहे? अल्लाह जो पैगाम क़बूल आहे न। पो पढ़ंदो नमाज, पढ़ंदो नमाज। हाँ, मदीने वारा साईं पैगाम खणी आया त रमज़ान अचे तो रोज़ा रखो, मालदार आयो तो हिकड़ो भेरो जिंदगी में हज कयो, पैसो रब ॾिनो तो साहिब निसाब आयो तो ज़कात अदा कयो। जेकॾहिं अल्लाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे तो ख़ैर कयो, ख़ैरातूं कयो, दीन जे रस्ते ते हलो, क़ुरान जी तिलावत कयो, चोरी न कयो, ज़िना न कयो, शराब न पियो, नशो न वापरायो, भंग न वापरायो, दुख दर्द जे टेम ते मातम न कयो, पिटको न कयो, सीना न कुटियो, गिटा न कुटियो, सब्र कयो। तो अल्लाह जे रसूल जो पैगाम क़बूल आ? मदीने वारे साईं जो जेको पैगाम रब जो खणी आया सो क़बूल आ? जे क़बूल आ तो पो नमाज पढ़, पो रोज़ो रख, पो पैगाम मुहम्मदी आ तो दाढ़ी रख। महबूब जो पैगाम साईं फरमाइन था कसु शवारिब वरखुल लिहा, मुछूं कटायो दाढ़ियूं रखायो। हाणे तूं वरी छा थो करीं? दाढ़ी कटाईंदो, मुछ वधाईंदो, वरी छा चवंदो? अलीअ जा शह पर। हाणे अलीअ खे शह पर लज्जी नथो थी इहे लफ़्ज़ चवंदे। हाँ, मुझो सोनो अली हैदर करार असदुल्लाहिल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब, मुझे पाक पैगंबर जे सुन्नत ते अमल करण वारो अली आ। अली जो तरीको नबी वारो तरीको आ, जेको नबी तरीको सेखारियो उन ते हलण वारो अली आ। हाँ, तो अली जो तरीको भी इहो, नबी जो तरीको भी इहो, ऐं सुन्नियुनि जो तरीको भी इहो।
जेके आशिक़े रसूल आहिनि उन्हनि जो तरीक़ो बि इहो, महबूब जे सुन्नत ते अमल कर, दाढ़ी रख, पटको ॿध, रब जो ज़िक्र कर, चोरियूं न कर, ज़िनाऊं न कर, शराब न पी, बेहयाई जा कम न कर, वॾनि जी इज़त, नंढनि जो अदब, नंढनि ते बाज ऐं शफ़क़त, नेकी जो कम, अल्लाह वारनि जी सोबत, सालिहनि जी संगत, नेकी जो रस्तो हल, अल्लाह राज़ी, मदीने वारो साईं राज़ी। रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब करे। भला अॼु इन पैगाम ते अॼु अमल कंदो? हाँ, अॼु खां शुरूआत। ऐं जे हिते मैदान में 3 पारी नमाज़ पढ़ूं, गरजी पढ़ूं, पढ़ंदो त हिकड़ा वरी क्यारी खनन था, साईं मेरे कपड़े सही कोनन, कपड़े पलीत, गाल समझो था न। मस्जिद में मुला वेठो हुजे, सो आयो अंदर खिड़ी, मुला में को तावीज़ रे ज़ाल नहीं ठहदी, मुला तावीज़ लिखी रुपयो मुला के मिलियो, ईद थी वई, सो तावीज़ लिखियईं त हथ में न पियो वठे, हीअं कयूं पटको जो वर खोले उन में हीअं करे पियो वठे। आखे हथ विच नहीं घिंदई, आखे क्या करा मथे शक के न कि निभागा शक थी मस्जिद में बीठो ही, बाकी तावीज़ के हथ न तो लाए। अल्लाह जे घर में मस्जिद में शक सां आयो ही। हाँ हाने हेड़ी महफिल में आया हो, मुखे पक्का तो शक तो कोन हुंदो मथे में। अज गरजी नमाज पढ़ंदासीं। मां पढ़ंदो सफ़र जी, चवंदो कराची खां सफ़र में बपर पढ़ी सलाम वराईंदुसि, तव्हां 4 पूरियूं कंदो ऐं दुआ आख़िरी पोइ घुरंदासीं। हिकिड़ी हींअर बि घुरूं था, ॿी आख़िरी पोइ घुरंदासीं। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, कोटड़ी जे मथा पंहिंजो करम कर, कोटड़ी वारनि जे मथा पंहिंजी रहमत ऐं बाझ कर, हिन सारे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर, कर्ज वारनि जा कर्ज लाह, बीमारनि खे शिफ़ा दे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व आलिहि।